मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो नंढड़ो सहाबी उम्र 16 साल नालो हजरत सालिबा रदियल्लाहु ताला अन्हु। मुझा दोस्त अजीज अञा 10-11 सालन जे उम्र खां वठी मुझे मुस्तफ़ा जो दीवानो लगो पयो आ। जवानी पूरे औज में आ। 16 साल जी उम्र यार खुदा ॾाढो तंग थी करे नौजवान निहारे इन करे हेॾे कोन थो निहारे जो हिन लाइट वारे पर हे घणो कम कंदो इन करे डर अथसि। मुझा दोस्त अजीज मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो सहाबी हजरत सालिबा रदियल्लाहु ताला अन्हा 16 सालन जो जवाना अक्सर टाइम मुझे महबूब जे खिदमत में रहंदो आ। हुजूर जे हुक्म सां कॾहिं हेॾे कॾहिं होॾे कमकार सां ईंदो वेंदो आ। हुजूर जे हुक्म सां कंहिं कम सां वञी रहियो आ। मदीने खां ॿाहिरि निकिरी वियो आ। जीअं निकिरी वियो अॻियां हिकिड़ी औरत विहिजी रही हुई। हिकड़ी औरत नौजवान पानी जे तालाब में विहिजी रही हुई। हजरत सालिबा रज़ियल्लाहु ताला अन्हा उन ते नजर पइजी वई। नजर पवण खां बाद में बियो दफ़ो उन दे निहारण लगो। अञा निहारे बस कयई त अंदरों आवाज आयो सालिबा इहो मरक मुझे मुस्तफ़ा जे गुलामन जो नाहे। छो त पहिरी निगाह पवंदी आ डोह कोन थींदो आ इत्तफाकी निगाह पर जे कॾहिं बियो दफ़ो दिल जे ख्याल सां निहारींदो मर्द हुजे या औरत अल्लाह जे दरबार में जवाब ॾियणो पवंदो। हजरत सालिबा रदियल्लाहु ताला अन्हा जीअं बियो दफ़ो उन औरत विहजण वारीअ दे निहारियो अञा निहारे कंधड़ो सिधो करे निहार लगो त अंदरों ईमानी गैरत जागी पे। अंदरों मुझे महबूब जे प्यार आवाज दिनो ऐ सालिबा मुस्तफ़ा जे गुलामन जे ला इहा गाल मुनासिब नाहे। बस सेकंडन जे फासले ते ज़ारो कतार रोई करे दाहू करे मदीने दे मोटण जे बजा सालिबा झंग मुंह कयो पांजे पान के धक हणंदो थो वञे त अॼु खां वठी सालिबा तू मुनाफ़िक थी वए। छो त इहे अखिड़ियूं कीअं खणी वेंदे मुझे मुस्तफ़ा जे दरबार में जन अखिड़ियुनि गैर खे ॾिठो आ उहा दिल कीअं खणी वेंदे मुझे महबूब जे दरबार में जंहिं दिल गैर खे ॾिठो आ पंहिंजे पाण खे घटि वधि ॻाल्हाईंदो ईअं जबलनि जे तरफ़ हलियो वियो। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो सालिबा कोन आयो। बियो ॾींहुं गुज़रियो सालिबा कोन आयो। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो पंहिंजे दीवाननि सहाबन खे 2 ॾींहं गुज़री विया आहिनि मुझो सालिबा नज़र कोन थो अचे। ऐं मुसलमान अखियूं खोल इहा जवानी सदाई न हूंदी। याद रखी छॾ इहो हुस्न सदाई न हूंदो इहा ताक़त सदाई न हूंदी। उजड़ गए वो बाग उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। अरे यार सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। सब कुछ हिते छॾे वेंदासीं कुछ भी गॾु हलण वारो नाहे सवाइ निस्बत ऐं इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हजरत सालिबा जे ला मुझे मदीने जे मीर पुछो सालिबा नजर नथो अचे। 2 ॾींहं गुज़री विया आहिनि। हुजूर जे सहाबा हेॾे होॾे ॻोल्हण शुरू कयो। 3 ॾींहुं 4 5 6 7 ॾींहुं थियो आहे। मुझे हुजूर फरमायो उमर जी मुझा दिलबर सलमान जी मुझा आका मेहरबान 7 ॾींहं गुज़री विया आहिनि। मां मुस्तफ़ा जो दीवानो सालिबा न आयो आ। जबलनि में वञी मुझे सालिबा खे ॻोल्हे वठी अचो। जबलनि में वञी
जेके मुझो मुस्तफ़ा चवे तो मुझे साल बाके वठी अचो। अंदाज़ो लगा मुसलमान तो उन जी इज्जत छा हुंदी, उन जो मक़ाम छा हुंदो। मुझा दोस्त अजीज मुझे मदीने जे मीर फरमायो उमर जी मुझा महबूब आका दिलबर सलमान जी मुझा महबूब मुस्तफ़ा मेहरबान मुझे साल बाके वनी जबलन में गोले अचो। हजरत उमर फारूक हजरत सलमान फारसी जबलन जे तरफ रवाना थी वया। हुजूर जे सहाबी साल बाके गोलण जेला गोलींदा वया नजर को नथो अचे। एतिरे में जडे जबलन जे विच में पहुता त हिकड़ा बकरार अची रहियो आ। उन बकरार के चवण लगा ओ बकरार असा जे महबूब जो दीवानो साल बाद किथे नजर को न आयो। उन बकरार जवाब दिनो त सालबा कहिड़ो सालबा ये चई चवे तो हा हा मुखे सालबा जी त खबर काने पर काफी ॾींहं थी वया आहिनि। हिकिड़ो नौजवान आहे जेको रुगी जबलन में रुअंदो आ ज़ारो कतार रुअंदो आ हिकिड़ो ई आवाज़ कंदो आ त हीअ दिल कीअं महबूब जे आॾो खणी वञा जंहिं ख़ैर खे ॾिठो आ। हे अखियूं कीअं मुस्तफ़ा ॾे खणी वञा जन ख़ैर खे ॾिठो आ। आए उमर आए सलमान अड़े नमूने से हिकड़ो आहे जवान जेको रोज असा दिसंदा आहियूं। असा बकरियों फलानी पहाड़िय ते वेहारींदा आहियूं मझंद जो रोंदो ईंदो आ सुकी वयो आ हीणो हाल थी वयो आ। असा उनके खीर ॾुही ॾींदा आहियूं थोड़ो खीर पीअंदो आ मगर उन जा नीर सुकंदा नाहिन। असा बकरार उनके रोअण वारो बार चवंदा आहियूं। हा मुसलमान इन अखड़न के आलो कर इन अखड़न के आलो कर चो त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मम बकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊद लबन फि ज़र कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम। मदीने जे साईं फरमायो त हिन अखड़न मा अल्लाह जे खौफ में जेकरे हिकड़ो गोढ़ो भी गड़ी पयो अख आलड़ी थी पई हिकड़ो कतरो अखन मां किरी पयो मुझे मदीने जे साईं फरमायो तो दुधल खीर वापस थणन में वनी सके थो मगर मुझे अल्लाह जे खौफ में वो निकतल हिकड़ो गोढ़ो रद्द नथो थी सके। ऐ मुसलमान इन अखड़न के आलो कर छो त मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जडे तवा जो अखड़ियों आलियों थियन पक्का समझो त रब जी रहमत घेरे वैया। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात अल्लाह जे रहमत जी निशानी बुधाइया। मुझे मदीने जे घोट फरमायो जडे तवा जे अखड़िन में आलान अची वने पक्का समझो त अल्लाह जी रहमत घेरे वैया। हाने मां मुस्तफ़ा तवा के तो चवा हाने रुगी घुरण जी देरा मुझे रब जे ॾींहं में काई देर नाहे। यानी जॾहिं अखड़ियूं आलियूं थियनि त दिल खोले घुरंदो कर दिल खोले घुरंदो कर कंजूस थी न घुरंदो कर। जॾहिं अखड़ियूं आलियूं थियनि नी त पोइ शादीअ लाइ ज़ाल न घुरजा प्लाट न घुरजा नौकरी न घुरजा छो त जॾहिं अखड़ियूं आलियूं थियनि त मुंहिंजे आका फरमायो अल्लाह जे रहमत खे जोश अची वियो आहे। हाणे जॾहिं बेनियाज़ रब जे दरबार मां जोश अची रहियो आहे त घुरब उहा शइ जेका उन दर के ॾियण में सुहे जेका सुहणी लगे छा घुर चो मुझा मौला पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमा बस कुछ भी बियो न घुर हिकड़ी शय घुर मुझा मौला पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमा। छो त मुझा दोस्त हुजूर जे सहाबा जी पहरी निशानी इहा है त उनन जे दिल में मुझे मुस्तफ़ा जो प्यार मौजूद हो।
ऐं प्यार जी इहा इंतहा हूंदी हुई। चई त क़ुरान जूं आयतूं पढ़ां, चई त दुनिया जी तारीख़ ॿुधायां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, प्यार जी उहा इंतहा हूंदी हुई जो दुनिया ॾिसी करे चवंदी हुई हे त दीवाना आहिनि, हे त मस्ताना आहिनि, हे त चरिया आहिनि। पुछ अबू बकर सिद्दीक़ खां त तुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सां केतिरो प्यार आहे। त सुहिणो सिद्दीक़ अकबर तो चवे त मां त दुआई घुरंदो आहियां, ओ मुंहिंजा अल्लाह साईं, ओ मुंहिंजा अल्लाह साईं, अखियूं अबू बकर जूं हुजनि, चेहरो मुंहिंजे मुस्तफ़ा जो हुजे, ॿियो कुझु बि न हुजे। मां अबू बकर जूं न्याणियूं हुजनि, हिक जे पोयां हिक उह निकाह में महबूब मुस्तफ़ा जे हवाले कयां। कुझु शेर ख़ुदा खां, ऐं दिलबर अली तुंहिंजो छा ख़्याल आहे? मुंहिंजो सुहिणो अलीउल मुर्तज़ा फरमाईंदो आहे त रमज़ान जो महीनो हुजे, रमज़ान जो महीनो हुजे, गर्मी पंहिंजे कमाल उरूज ते हुजे, मैदान जंग जो हुजे, अलीअ जे हथ में तलवार हुजे, साम्हूं मदीने वारे जो दीदार हुजे, पोइ अली ॾिसो त कीअं तो कुफ़ार खे जहन्नम में पहुचाए पंहिंजे रब खे। सुभान अल्लाह। या हुजूर जे सहाबा जी दुआ, सुभान अल्लाह। या हुजूर जे सहाबा जी तमन्ना है त ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मोहब्बत ॾिसणी आहे त मुंहिंजे आका जे सहाबा ॾे निहार। त मां अर्ज़ पे कयो हज़रत उमर फारूक ऐं हज़रत सलमान फारसी रज़ियल्लाहु तआला अन्हु के उन बकरार चयो, ऐ मुंहिंजे महबूब जा दीवानो, असांखे बि त ख़बर कान्हे का मगर हिकिड़ो रोइणो रोइणो चवंदा आहियूं आहे। नौजवान रुगी पियो रोवंदो आहे, चरन वांगुरु रोवंदो आहे, उहो घड़ी खन खां पोइ ईंदो, असां उनखे खीर ॾींदासीं। हज़रत सलमान बि वेठो आहे, हज़रत उमर फारूक बि वेठो। ॾिठऊं कुझु कलाक गुज़रिया, हेॾऊं पहाड़नि मां फाटल कपिड़ा, मथे में मिटड़ी, वार उलड़िया पिया आहिनि, ज़ारो कतार रोंदो थो अचे। ज़ुबान ते हिकिड़ो जुमिलो आहे त मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, हाणे कीअं ई अखियूं खणी महबूब जे दरबार में वञा। जंहिं अखियुनि ग़ैर खे ॾिठो आहे, उन अखियुनि सां मुंहिंजे महबूब जो कीअं वञी दीदार कयां। या अल्लाह, उन दिल खे हुजूर जे दरबार में कीअं खणी वञा जंहिं दिल ग़ैर खे ॾिठो आहे। मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कर, मूंखे मुआफ़ कर, मुंहिंजे मुआफ़ीअ जो ऐलान कर त मां हुजूर जे दरबार में वञा त मुंहिंजे मुस्तफ़ा जी मूंखे मयार न मिले। सुभान अल्लाह। ऐ मुसलमान अखियूं खोल। हज़रत सलमान फारसी, हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, जीअं इहे जुमला चवंदो वेझो आयो, असां ॿई उथियासीं। सालिबा हओ शुकर रोंदे निहारे चवे थो, सोना सलमान मुंहिंजे वेझो न अचिजां, सोना उमर मुझे वेझो न अचिजा। उन्हनि ॿिन्ही खे चवे थो मुझे वेझो न अचिजो, ईअं चई भॼे थो। हज़रत सलमान फारसी सॾु करे चयो, सालिबा, ओ सालिबा, ॻाल्हि त ॿुध, असां पाण कोन आया आहियूं, असांखे महबूब मदीने जे घोट मोकिलियो आहे।